अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व ख़ातमन नबिय्यीन व कानल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़लु ज़िक्रि ला इलाहा इल्लल्लाह वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अस्हाबी कन्नुजूम फ़बिअय्यिहिम इक़्तदय्तुम इह्तदय्तुम वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह वक़द क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम अल उलमाउ वरसतुल अंबिया औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी बआवाज़ बुलंद दिल जी मोहब्बत सा दुरूद शरीफ पढ़ो।
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए किराम, इंतहाई ज़ी वक़ार साथियों, मुझा मुहतरम दोस्तों, भाइयों ए बुजुर्गों, तो ऐसा जिन्हें अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल इज्तिमा में तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में यकीनन गरम राज्य हिन पहर में अल्लाह जे पाक क़ुरान जी महफ़िल में रोते जे हिन इलाइक़े में महज अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फ़रमाए। तकरीबन 11:30 थी चुका है। गर्मी जी भी इंतहाई शिद्दत आ। जे मौलाना मोहम्मद ताहिर मेको साहब जन फरमायो तो बाबा तहां बि थकियल थकियल था लगो, सो तहांजी थकावट जो मूंखे एहसास आहे। इंशाअल्लाह थोड़ी देर में तहांजी ज़मानत इंशाअल्लाह थी वेंदी, परेशान न थियो। पोइ इहा थोड़ी देर जे लाइ जेका साथी मुहब्बत सां, प्यार सां, चाह सां अल्लाह जे पाक क़ुरान जी मुहब्बत में वेठा आहिनि, उहे गॾिजी त चओ सुबहान अल्लाह। अल्लाह से अवां खे जज़ाए ख़ैर ॾे। क़ुरान पाक जी हिकु आयत पहिरीं अवां जे साम्हूं तिलावत कई, जंहिंमें रब थो फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। दुनिया वारो हिन क़ुरान खे नाज़िल करण वारो बि मां अल्लाह हां। क़ुरान खे नाज़िल करण वारो केरु आहे? सुस्ती सफ़ा सुस्ती थींदी त पोइ मोना बि सुस्ती थी वेंदी इंशाअल्लाह ताला। जेकॾहिं चुस्त वेठा हो त पोइ गॾिजी मुहबत सां ॻाल्हाईंदा हलो। क़ुरान खे नाज़िल करण वारो केरु आहे? न अञा मज़ो न आहे। मुहबत सां क़ुरान खे नाज़िल करण वारो केरु आहे? इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। दुनिया वारो क़ुरान खे नाज़िल करण वारो बि मां अल्लाह हां, त क़यामत जी सुबुह ताईं हिन क़ुरान जी हिफ़ाज़त करण वारो बि मां अल्लाह पाण हां। हाणे ॻाल्हायो, क़ुरान खे नाज़िल करण वारो केरु आहे ऐं क़यामत जी सुबुह ताईं हिन क़ुरान जी हिफ़ाज़त करण वारो केरु आहे? मुहब्बत सां ॻाल्हायो, केरु आहे? अकेलो अल्लाह। घणा साथी आया क़ुरान जे मुक़ाबले में किताब लिखण, लेकिन क़ुरान जी कंहिं नंढड़ी आयत जे मुक़ाबले में का आयत बि न ठाहे सघिया। वरी घणा आया त इन क़ुरान खे भला ख़त्म कयूं, गुम कयूं। जंहिं शइ जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब पाण खणे, उहा शइ ख़त्म कीअं थींदी? ही तो दुनिया है, पर इंशाअल्लाह जन्नत जे अंदर भी अल्लाह जे पाक कुरान जो सदाऊं बुलंद थींदियूं रहंदियूं। जेके मुजाहिद वेठा हो, कुरान जा आशिक वेठा हो, सुभान अल्लाह मुहब्बत सां चवंदा हलो।
अल्लाह अकबर। जेका कुरान के ख़त्म करण आया हा, कुरान वारन के ख़त्म करण आया हा, कुरान भी मौजूद आ, कुरान वारा भी मौजूद हिन, उहे ताके ॻोल्हे न लभंदा। अल्लाह जो कसम, या अल्लाह जे पाक कुरान जी बरकत आ। कुरान आयो तव्हां असांजे पढ़ण जे लाइ, पर असां कम ई टियां करे छॾियासीं। या त कुरान के झोली में रखियोसीं, बाबा झूलायोसीं, या त देरो बाबा कटाई थी वई, हाणे देरो गॾु थियो, टीने में कुरान विझी रखियोसीं त बाबा हाणे देरे जी पारत थई, चौकीदारी कजाए। या त फ़ैसिलनि जे लाइ कुरान पियो हूंदो, बाबा बसि कुरान ते हथु रखंदुमि या कुरान मथे ते रखंदुमि, बाबा मसइलो हल थी वेंदो। या त वरी न्याणी जी शादी थींदी, कुरान झलींदासीं त बाबा इहा न्याणी कुरान जे हेठां गुज़री वञे त इहा न्याणी बरकत वारी थिए। हाँ साईं, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। रोज़ जरा नजर तक रमजानुल मुबारक जो महीनो केॾिन वॾिन बरकतुन वारो आहे। रमजान ताज़ो गुज़रियो आहे, पर इन क्लास से नथो अचां त कंहिं नमाज़ पढ़ी, कंहिं रोज़ा रखिया, कंहिं तरावियूं पढ़ियूं न पढ़ियूं, इहे वरी अलॻि शयूं। हर को पंहिंजे रब खे पाण जवाबु ॾींदो। पर मां तवजो कजो, इहो रमज़ान वारो एॾिन वॾिन बरकतुनि वारो महीनो बणियो छो? रब थो फरमाए, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन। इहो रमज़ान जो महीनो बरकतुनि वारो बणियो इन जे करे जो रब थो फरमाए, मां इन रमज़ान जे महीने में पंहिंजो कलामे मुक़द्दस नाज़िल कयो हो। सुभान अल्लाह, मोहब्बत सां चवंदा हलो। इन रमजानुल मुबारक के आखिरी ॾहे में 21 रातनि में तोखे लैलतुल क़दर जी रात नज़र ईंदी, जंहिंजे लाइ रब फरमायो, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़दर वमा अदराक मा लैलतुल क़दर खैरुम मिन अल्फ शहर। केॾिन वॾिन बरकतुनि वारी रात आहे जो जंहिं शख़्स खे, जंहिं अल्लाह जे बाने खे इन रात जी इबादत नसीब थी वई, ॼण उन 1000 महीना अल्लाह जी इबादत कई। या लैलतुल क़दर जी रात खे एॾो वॾो शान छो मिलियो? छो त रब थो फरमाए, मां इन रमज़ान जे महीने जी लैलतुल क़दर जी रात में पंहिंजो कलाम मुक़द्दस नाज़िल कयो हो। जे महीने में कुरान नाज़िल थे, वो महीनो शान वारो बणजी वञे। जंहिं रात में कुरान नाज़िल थे, उहा रात मान वारी बणजी वञे। और औंथी वारा सरा निगाह त कर, कुरान खे वरी नाज़िल करण वारो काइनात जो अल्लाह। कुरान खे नाज़िल करण वारो केरु आहे? मोहब्बत सां चओ केरु आहे? मोहब्बत सां चओ केरु आहे? अल्लाह। कुरान जो पैगाम खणी अचण वारो नूरानी मखलूक जो सरदार जनाब जिब्राईल अलैहिस्सलाम। ऐं कुरान जंहिं शख्सियत जे मथां नाज़िल थियो, उहा शख्सियत आमिना जो लाल। सुभान अल्लाह में सुस्ती न थिए, मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। हाणे मारे तवज्जो कजाए, इन कुरान खे नाज़िल करण वारो रब बि वॾे शान वारो, जेको नूरानी मखलूक जो सरदार कुरान जो पैगाम खणी आयो, इहो जिब्राईल बि वॾे मान वारो। जंहिं शख्सियत जे मथां अल्लाह जो पाक कुरान नाज़िल थियो, इहो आमिना जो लाल बि वॾी फज़ीलत वारो। तवज्जो सां रब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। और औंथी वारो हिन कलाम मुक़द्दस के नाज़िल करण वारो काइनात जो अल्लाह, उहो काइनात जो रब, जंहिं सॼी काइनात खे ख़ल्क़ियो, जंहिं आसमाननि खे ख़ल्क़ियो, जंहिं ज़मीनुनि खे ख़ल्क़ियो, जंहिं सिज चंड ऐं तारनि खे ख़ल्क़ियो, जंहिं समुंडनि ऐं दरियानि खे ख़ल्क़ियो, उहो काइनात जो अल्लाह, जंहिं जानवरनि ऐं दरिंदनि खे ख़ल्क़ियो, जंहिं पखियुनि ऐं परिंदनि खे ख़ल्क़ियो,
खलकियो वो काइनात जो अल्लाह जे इंसानन जिन्नन ए फरिश्तन के खलकियो वो काइनात जो अल्लाह खुदा जो कसम जे जे हथ में जिंदगी जे जे हथ में मौत वो काइनात जो अल्लाह जे जे हथ में रिस्क ए रोटी वो काइनात जो अल्लाह जे जे हथ में औलाद जेको धीअर ॾियण वारो जेको पुटड़ा ॾियण वारो वो काइनात जो अल्लाह रब कलामे मुक़द्दस में आवाज़ो ॾिनो फरमाई अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। वो काइनात जो अल्लाह जेको हमेशा जिंदा रहणो आ जे जे मथा मौत अचणो कोन्हे ओ इंसान तू दुनिया जे अंदर आयो आ लेकिन मौत पर हक़ा हिक ॾींहुं मरणो आ फानी जहान खे छॾणो आ खुदा जो कसम दुनिया जे अंदर वॾा वॾा कूठराया अल्लाह जा नेक बनाया रब जा सवा लखो नबी आया जहान छॾे विया हुजूर जा सवा लखो सहाबी आया जहान छॾे विया ताबई आया जहान छॾे विया तबा ताबई आया जहान छॾे विया दुनिया ते नज़र कर वॾा वॾा कुतुब अबदाल फ़क़ीह हिन फ़ानी जहान खे छॾे विया रब कलामे मुक़द्दस में आवाज़ो ॾिनो फरमाई कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। और वारो समूरो जहान फानी थव जेको आयो आ तेके हलणो आ जेको ठहियो आ तेके डहणो आ जेको ॼायो आ तेके मरणो आ बका सिर्फ अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात खे आ। बोला तव्हां कोई आहे छा जेको हमेशा दुनिया में रहे? हाँ बा मता के पीर जी दुआ हुजे? हाँ साईं कंहिंखे दुआ कोन्हे। माने 27 रमज़ान मुबारक जी रात बलोचिस्तान जेके इलाइक़े में मुंहिंजो वाइज़ हो साथियुनि जो त साईं असां हिकिड़े ॻोठ में नए सिर तरावी पढ़ाइण शुरू कयूंसीं। हिकु ॾींहुं गुज़रियो 2 ॾींहं 5 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं कोई निमाज़ पढ़ण न पियो अचे ॻोठ मां हिकु माण्हू बि न। जीअं असां ॻोठ वारनि गॾिजी सजी वियासीं बाबा रमज़ान जो महीनो आहे बरकतुनि वारो महीनो रहमतुनि वारो महीनो फज़ीलतुनि वारो महीनो महिरबानी कयो तव्हां अचो निमाज़ पढ़ो तरावीह पढ़ो क़ुरान ॿुधो। ज़िम्मेदारी सां ॻाल्हायां थो बावज़ू हां रब जो क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो अल्लाह जो कसम चवंदो वे साथी चवण लॻा बाबा निमाज़ो तव्हां पढ़ो रोज़ा तव्हां रखो तिलावतूं तव्हां कयो क़ुरान तव्हां ॿुधो असांजे लाइ असांजो मुर्शिद खोड़ आहे असां रब खे बि कोन था सुञाणूं। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। लेकिन रब जी रहमत ते निगाह त कर अॼु इंसान केॾो गुनाहनि में अॻिते निकिरी वियो आहे केॾो गुनाहनि में अॻिते निकिरी वियो पर ख़ुदा जो रब जी रहमत रब पंहिंजनि खे बि ॾे थो परायनि खे बि ॾे थो। सुभान अल्लाह में सुस्ती न थियणु खपे। रब पंहिंजनि खे बि ॾे थो परायनि खे बि ॾे थो ख़ुदा जो कसम रब दोस्तनि खे बि ॾे थो त रब दुश्मननि खे बि ॾे थो। सुभान अल्लाह मोहब्बत सां चई ॾे न पो मुखे चवण ॾे न सना खां पत पत्ता है खुदाया दम बदम तेरा सना खां पत पत्ता है
खुदाया दम बदम तेरा, जमीनो आसमां तेरे हैं, लोहो कलम तेरा। जो दुनिया में तेरा खाकर तेरी शिकवा करे या रब, ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा। और औतियावरा चाहिए इबादत जे लायक केरा, मोहब्बत सा इबादत जे लायक केरा। सिर्फ अल्लाह न चओ, चओ अल्लाह ही। अब छा चवंदा छो त अल्लाह भी अजा खोड़ मरीज हैं, साईं पीर भी, साईं फकीर भी, साईं डंडो भी। झंड मां ॿुधंदो हुअमि त बाबा डंडे जा सजदा कंदा आहिनि, झंडे जा। अल्लाह जो कसम कल अखियुनि सां ॾिठो आहे। मां गुज़रा पियो कब्रिस्तान खां, कब्रिस्तान में वॾो अलम लॻो पियो, हमरा उन अलम जे साम्हूं हीअं कयूं बीठो, अलम खे हथ लाहे चुमे, वरी हीअं करे, वरी अलम खे चुमे, वरी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इबादत जे लाइक केरा, हाजत रवा केरा, मुश्किल कुशा केरा, हर जगह मौजूद केरा, वाजिबुल वजूद केरा, अल्लामुल गुयूब केरा, आसमानुन के खलकण वारो केरा, जमीनुन के विछाइण वारो केरा, सिज चंड तारन के खलकण वारो केरा, इंसानन जिन्नन ए फरिश्तन के खलकण वारो केरा। अल्लाहु अकबर। इन कुरान के नाजिल करण वारो कायनात जो अल्लाह रब वडे शान वारो, रब वडे मान वारो, रब वडी फजीलत वारो, खुदा जो कसम सॼी कायनात के खलकण वारो तने तन्हा वो अकेलो अल्लाह। और वारा मुझे तवज्जो कजाए, इन कुरान के नाजिल करण वारो कायनात जो अल्लाह, इन कुरान जो पैगाम खणी अचण वारो नूरानी मखलूक जो सरदार जनाबे जिब्राइल अलैहिस्सलाम। ओ दुनिया ते नजर क्यों तोखे मुख्तलिफ दुनिया जे अंदर कोमू नजर ईंदियूं। साईं हे चाचड़ा, साईं हे चांडिया, साईं हे जतोइया, साईं हे मक्सिया, साईं हे खोसोआ, साईं हे बिरोहिया, साईं हे सूमरोआ, साईं हे जमालिया, साईं हे रिंदा। और वारा तोखे जेतरू कोमू नजर ईंदियूं दुनिया जे अंदर, तोखे ओतरुन कोमुन जा ओतरा सरदार नजर ईंदा। साईं हे चाचड़न जो सरदार, हे जतोइन जो सरदार, हे चांडियन जो सरदार, हे खोसन जो सरदार, हे मक्सिन जो सरदार, हे जतोइन जो सरदार, हे जमालिन जो सरदार, हे सूमरन जो सरदार। अल्लाहु अकबर कबीरा। लेकिन माने तवज्जो कजाए, नूरानी मखलूक जा तोखे चार वडा सरदार नजर ईंदा। हजरत मीकाईल अलैहिस्सलाम, हजरत इस्राईल अलैहिस्सलाम, हजरत इसराफील अलैहिस्सलाम, हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम। और वारा लेकिन तमाम नूरानी मखलूक जो सरदार तोखे नजर ईंदो त जनाबे जिब्राइल नजर ईंदो। इहो नूरानी मखलूक जो सरदार जनाबे जिब्राइल तोखे नूरानी मखलूक जो सरदार त नजर ईंदो, पर रब्बे मुहम्मद जो कसम तोखे नूरानी मखलूक जो सरदार हजरत जिब्राइल मदीने जे मीर जो दरबान नजर ईंदो। मारे तवज्जो करना, जरे मुझे साईं जी विलादत थी, अल्लाहु अकबर। जरे आमिना जो लाल इन दुनिया जे अंदर आयो, जरे अम्मा आमना सहन मुझे साईं जो हसीन चेहरो डिठो, जमील चेहरो डिठो। अम्मा आमना सहन फरमाए थी मां एड़ो हसीन डिठो ही कोने। और वारा अम्मा आमना सहन एड़ो हसीन कादा डिठो हुंदो जंहिंजे चेहरे जे बारे में रब कलाम मुक़द्दस में आवाज़ ॾिनो, फरमाए
कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा, ओ मुझा महबूब जरे तू पंहिंजो चेहरो आसमान जी तरफ कंदो आ, ओ मुझा महबूब जरे तू पंहिंजो हसीन चेहरो, पंहिंजो जमील चेहरो, पंहिंजो चमकंदड़ चेहरो, पंहिंजो ख़त्मे नबूवत वारो चेहरो आसमान जी तरफ कंदो आ। कद नरा तकल्लुब वजहिक फिस्समा, ओ मुझा महबूब जरे तू पंहिंजो चेहरो आसमान जी तरफ कंदो मां अल्लाह बि तुंहिंजे चेहरे जा दीदार कंदो हा। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, जमाल मुस्तफा, अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरो, नारे तकबीर। ॾाढा थकियल हो अल्लाह सां, थकियल हो तो वो पक्का ही न कयो, पाण में दुआ घुरूं अबा जी। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, नारे जो जवाब मुजाहिदन वांगुरु अचण खपे। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, लगाता था जब नारा, सिर्फ मुजाहिद मोहब्बत सां गजी तो सुभान अल्लाह। हिक अल्लाह जा पूजारी यक जुबान थी करे तो सुभान अल्लाह। आमिना जे लाल जा दीवाना मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। सहाबा जा परवाना गजी चो सुभान अल्लाह। लगाता था जब नारा तो खैबर तोड़ देता था, लगाता था जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म देता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। अरे नारो हणो पे मुजाहिदन वांगुर, जवाब पे मुजाहिदन वांगुर अचण खपे। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, ललकार है, ललकार है, नारे तकबीर। जने मुझे साईं जी विलादत थी, अम्मा आमना साईं फरमाए थी मां हेड़ो हसीन ॾिठो ई कोन्हे। किने घर में को सुहिणो बच्चो पैदा थींदो आहे, अबो चवंदो मुंहिंजो बच्चो ॾाढो सुहिणो आहे। हा साईं, ॾाढो सुहिणो, हिनखे टिको बिको हण गोगड़ो खे नज़र न लॻे। हा साईं, हा हेॾा टिका वरी बरोचन में त बाबा हीअं जो फेराए चएसि टिका त वञी हेसि ताईं। हाँ सही, बॉर्डर बनाए छॾ बाबा, नज़र वेझो ही न अचे। अल्लाह अकबर कबीरा, पर मदीने जे मीर जे हुस्न जो केर मुक़ाबिलो कंदो। सुभान अल्लाह में सुस्ती न थे। मारे तवज्जो कर, अम्मा आमना सां फरमाए थी मां हेड़ो हसीन ॾिठो ई कोन्हे। हेॾा मुंहिंजे साईं जो ॾाॾो जनाब अब्दुल मुतल्लब आयो, जॾहिं पंहिंजे पोटे जे चेहरे ते नज़र पई, चए थो मां त शाम ताईं वियो हां, हेड़ो हसीन मां भी नाहे ॾिठो। जॾहिं हुज़ूर जा चाचा आया, पंहिंजे भाइटे जे चेहरे ते नज़र पई, चवनि था हेड़ो हसीन त असां बि नाहे ॾिठो। ओॾा हज़रत जिब्राईल रब जी इजाज़त सां मदीने जे मीर जे ख़िदमत में आयो। जॾहिं मुंहिंजे साईं जे वज़ुहा वारे चेहरे ते नज़र पई, जनाब जिब्राईल चवण लॻो कल्लबतु मशारिकल अर्ज़ि व मग़ारिबहा, तहां त दुनिया के ॾिठो आहे, तहां त दुनिया जा इलाइक़ा ॾिठा आहिनि। मां मशरिक़ खां वठी मग़रिब ताईं घुमियो आहियां, ज़मीनुनि खां वठी आसमाननि ताईं घुमियो आहियां। मां सवा लख नबीअनि वटि वियो आहियां। मां आदम सफ़ीउल्लाह खे ॾिठो, मां नूह नजीउल्लाह खे ॾिठो, मां इब्राहीम खलीलुल्लाह खे ॾिठो, मां इस्माईल ज़बीहुल्लाह खे ॾिठो, मां यूसुफ सिद्दीक़ुल्लाह खे ॾिठो, मां दाऊद खलीफतुल्लाह खे ॾिठो, मां मूसा कलीमुल्लाह खे ॾिठो, मां ईसा रूहुल्लाह के ॾिठो। चए तो कल्लबतु मशारिकल अर्ज़ि व मग़ारिबहा, लम अरा अहदन अहसन अशरफ अफजल मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
जो तो मां सॼी काइनात खे ॾिठो आहे, आसमाननि खे ॾिठो आहे, ज़मीनुनि खे ॾिठो आहे, मशरिक़ खां मग़रिब ताईं घुमियो आहे, 1.25 लख नबियनि वटि रब जा पैगाम खणी आयो आहे। जे तो लम अरा अहदल अहसन अशरफ अफजल मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जो तो दुनिया खे ॾिठो आहे, मां जिब्राइल सॼी दुनिया घुमियो आहे, मां जिब्राइल बि हेड़ो हसीन नाहे ॾिठो। सुभान अल्लाह, मोहब्बत सां चई ॾे न। खुदा जो कहे मदीने जे मीर जो हुस्न माने तवज्जो कर। मजम कुरान खे नाज़िल करण वारो केरु आहे? मज़ो न आहे जवाब में केरु आहे? ऐं कुरान जो पैगाम खणी अचण वारो केरु आहे? ॾिसो सबक विसारियो न। कुरान जो पैगाम खणी अचण वारो नूरानी मखलूक जो सरदार जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम। अब केरा पैगाम खणी अचण वारो? हजरत जिब्राइल। माने तवज्जो कर, कुरान नाज़िल कंहिंजे मथां थियो? आमिना जो लाल। अब कंहिंजे मथां नाज़िल थियो? तव्हांखे एतिरी बि ख़बर न आहे छा? हाँ भला अॼु सबक पको कयो, ठीकु आहे। ये कुरान जो महफ़िलियूं रहंदियूं न, ठीक ठाक सबक यादि कराईंदासीं इंशाअल्लाह। कुरान नाज़िल कंहिंजे मथां थियो? मोहब्बत सां चओ, आमिना जो लाल कंहिंजे मथां? इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह। चओ सल्लल्लाहु, मोहब्बत सां चओ न सल्लल्लाहु। आवाज़ मुंह ताईं त अचे, गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मारी तवज्जो कर, मां चुम कुरान खे नाज़िल करण वारो अल्लाह, अल्लाह बि वॾे शान वारो। कुरान जो पैगाम खणी अचण वारो हज़रत जिब्राइल, वॾे मान वारो। कुरान जंहिं शख़्सियत जे मथां नाज़िल थियो, आमिना जो लाल, मुंहिंजो साईं, वॾिन फज़ीलतुनि वारो। सुभान अल्लाह चवंदो त अॻिते वधंदुमि, न त हाणे ई दुआ कराईंदुमि इंशाअल्लाह। जेके मोहब्बत सां वेठा हो, एक ज़ुबान थी करे चओ त सुभान अल्लाह। मां साथियुनि खे चवंदो आहियां, बाबा माण्हू गुनाह जो कमु करे त पोइ शर्म करे। हाँ, को नमाज न पढ़े न शर्म करे, फर्ज़ आहे। को रमज़ान जा रोज़ा न रखे, शर्म करे, हया करे। रमज़ान जा रोज़ा फर्ज़ आहिनि। हाँ साईं, रब कंहिंखे माल ॾिनो आहे, हिसाब करे ज़कात न ॾे, शर्म करे, हया करे। ज़कात ॾियणु वाजिब आहे, फर्ज़ आहे। रब कंहिंखे पैसो ॾिनो आहे, काबतुल्लाह जो हज न करे, चए त न पैसा ख़तम थी वेंदा, शर्म करे, हया करे, पैसो पैसो थी वेंदो। हाँ साईं, को गुनाह जो कमु करे, शराब पिए, अल्लाह पनाह ॾे, ॿुॾी मरे, हराम आहे, शर्म करे, हया करे। लेकिन सुभान अल्लाह में शर्म हया जी ज़रूरत न आहे, छो त सुभान अल्लाह में सवाब ई सवाब आहे। ऐं अॻे मां चाहियां थो त तव्हांजे आमाल नामे में ठीकु ठाक ईअं सवाब जो भरियूं ॿधिजी अचनि इंशाअल्लाह। हाँ, ऐं माने तवज्जो कर, मदीने जे मीर फरमायो, कलिमतानी हबीबतानी इलर रहमान। सुभान अल्लाह, मोहब्बत सां चवंदा हलो, कलिमतानी हबीबतानी इलर रहमान, खफीफतानी अलल लिसान, सकीलतानी फिल मीज़ान, सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। ओ रौतिया वारा चई दे त मदीने जो मीर सच्चो आ। अब चौथा आमिना जो पया बई हथ फिजा में बुल के चो आमिना जो लाल। छाजे करे, छो त रब कलाम मुक़द्दस में फरमायो, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। ओ दुनिया वारो, जुबान त मुझे महबूब जी होंदी आ। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। ओ दुनिया वारो, जुबान त मुझे महबूब जी होंदी आ, पर उन जुबान मां निकरंदड़ कलाम मां अल्लाह जो हूंदो आ। उन मदीने जे मीर फरमायो, कलिमतानी हबीबतानी इलर रहमान, खफीफतानी अलल लिसान, सकीलतानी फिल मीज़ान, सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम।
मुझे साईं फरमायो दुनिया वारो ब कलमा हिन जेका रब रहमान के ॾाढा प्यारा हिन। हाँ साईं, ब कलमा हिन जेका रब रहमान के ॾाढा प्यारा हिन। मुझे साईं फरमायो जेका ज़ुबान ते ॾाढा सवला ऐं हल्का हिन। मुझे साईं फरमायो जेका क़यामत जे ॾिहाड़े मीज़ान में अमलन वारे तराज़ू में ॾाढा भारी ऐं गवरा हिन। मुझे साईं फरमायो उहे कलमा हे थव, उहे जुमला हे थव, उहे लफ्ज़ हे थव, सुबहानल्लाहि व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम। हाणे के चाहियो था न क़यामत जे ॾिहाड़े असांजे अमलन वारो तराज़ू ठीक ठाक गोरो हुजे त हाणे सुबहानल्लाह में हाणे सुस्ती न कजो। हाणे तो सुबहानल्लाह चई ॾेखारियो। माशाअल्लाह, मारे तवज्जो कर। मैंने कुरान के नाज़िल करण वारो काइनात जो अल्लाह, कुरान जो पैगाम खणी अचण वारो जनाब जिब्राईल, कुरान जे शख्सियत जे मथा नाज़िल थियो आ शख्सियत आमिना जो लाल। खुदा जो कसम, मदीने जो मीर जो वडो शान, मोजो साईं वडे शान वारो, वडे मान वारो, वडे मर्तबे वारो, वडी फजीलत वारो, और औंथी वारो, वो मोजो साईं पंजा कदम मुबारक मोजे साईं मक्के में घुराया। मक्को पेरिया मक्को, मोजे साईं जे कदमन जे करे मक्को मक्कतुल मुकर्रमा बणजी वियो। मोजे साईं जा कदम मदीने खे लगा, मदीनो यसरब मा मदीनतुल मुनव्वरह बणजी वियो। मुझे साईं जी निगाह सोने अबू बकर ते पई, सिद्दीक अकबर बणजी वियो, जनाब उमर ते पई, फारूक आजम बणजी वियो, सोने उस्मान ते पई, जिन्नूरैन बणजी वियो, मुझे मुर्शिद अली ते पई, हैदर करार बणजी वियो, हसन हुसैन ते पई, जन्नत जे जवानन जा सरदार बणजी विया। मुझे साईं जी निगाह सवा लख सहाबा ते पई, जन्नत जा चौकीदार बणजी विया, जन्नत जा हकदार बणजी विया। अल्लाह उन्हनि खां राज़ी थी वियो, उहे काइनात जे रब खां राज़ी थी विया। माॾे तवज्जो कजाए, हे नबीयन जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, काइनात जो महदार नबी, अल्लाह जो दिलबर, नबीयन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंदो बाला कदर, रहमत जो समंदर, उन मुझे साईं जो जिक्र निकतो आ। जे मुझे साईं खे रब मेराज में जमीन उनका आसमानन ते घुराए करायो। और औथी वारो कमो पेश रब जा सवा लख नबी आया, समूरन नबीयन जो मेराज फर्शन ते थियो हो। आमिना जे लाल जो मेराज रब जे अर्श ते थियो हो। नारे तकबीर, शान मुस्तफा, मेराज मुस्तफा, नारे तकबीर। हजरत मूसा कलीमुल्लाह, अब हजरत मूसा बुधो थव न, रब जो लाडलो नबी लाडलो हजरत मूसा के मारे तवज्जो कजाए। हजरत मूसा कलीमुल्लाह रब के एलाज पियो करे, चथो रब्बी अरिनी, ओ मुझा अल्लाह मुखे पंजो दीदार कराए। रब फरमायो लन तरानी, ओ मूसा मां अल्लाह के न ॾिसी सघंदे, मां अल्लाह जो दीदार न करे सघंदे। एक तरफ हजरत मूसा कलीमुल्लाह, बे तरफ मोजो साईं आरामिया, कोई इलाज ना है, काई सिफारिश ना है, काई डिमांड ना है। नूरानी मखलूक जो सरदार हजरत जिब्राईल मुझे साईं जे खिदमत में आयो। मुझे साईं के निंड मां बेदार कही, मुझो साईं निंड मां जागी पियो। जिब्राईल खैर था है, किया आयो आ, छा गाल आ, छा मसइलो आ? चतो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं रब मोकलियो आ, जमीन का आसमान ते हलणो आ, साईं फर्शन का अल्लाह जे अर्श ते हलणो आ। मुझे साईं ताज़ो वुज़ू कयो, जन्नत जी सवारी बुराक दरवाजे ते इंतजार में हुई। मुझे साईं वुज़ू करे जन्नत जी सवारी ते सवार थियो। जन्नत जी सवारी माने तवज्जो कजाए, जन्नत जी सवारी हली मक्के खां मदीनो, मदीने खां बैतुल मुक़द्दस। अब बैतुल मुक़द्दस ॿुधो अथव? हाँ साईं, थोरनि माण्हुनि खे ख़बर आहे।
मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस इन मेराज वारी रात रब पंहिंजी कुदरत सां इन बैतुल मुक़द्दस जे अंदर पंहिंजन 1.25 लाख नबियन खे गॾु कयो हो। सुभान अल्लाह चवंदे त ॿुधाईंदो मैं मुसल्लो ख़ाली पियो आहे, समूरा नबी बीठा आहिनि, हर को इंतज़ार में आहे त शायदि मुसल्लो मूंखे मिले। हाँ साईं, 5-8 मौलवी हूंदा न कंहिं महफ़िल में, पोइ चवंदा ॾिसो हाणे मुसल्ले ते निमाज़ कंहिंखे थी मिले, हो चवंदो यकीनन मूंखे चवंदा, हो चवंदो मूंखे चवंदा, हो चवंदो मूंखे चवंदा। मर्ज़ी त मालिक जी आहे, अब मर्ज़ी कंहिंजी आहे? ॻाल्हायो, मर्ज़ी कंहिंजी आहे? मालिक जी। नबी इंतज़ार में हिन त मुसल्लो कंहिंखे थो मिले, लेकिन मर्ज़ी कंहिंजी आहे? मोहब्बत सां कंहिंजी आहे? अल्लाह जी। रब जो हुक्म आयो, मुंहिंजा महबूब जंहिं महफ़िल में तू हूंदे उन महफ़िल में ॿिए कंहिंखे मुसल्ले ते बीहण जी इजाज़त ई कोन्हे। ॾाढिया ॾाढिया चई सुभान अल्लाह। इहो बैतुल मुक़द्दस 1.25 लाख नबियन उन किबले जी तरफ मुंह करे निमाज़ू पढ़ियूं। पहिरियां किबलो बैतुल मुक़द्दस हो, पोइ मुंहिंजे साईं जे दिल जी ख़्वाहिश हुई त मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम ख़लीलुल्लाह काबतुल्लाह जी तामीर कई आहे। जेकर रब जी इजाज़त मिले त मां मुहम्मद करीम पंहिंजो चेहरो काबतुल्लाह ॾे करे निमाज़ पढ़ां। हलंदड़ निमाज़ में रब जो हुक्म आयो, मुंहिंजा महबूब तुझी दिल चए थी न त काबतुल्लाह ॾे मुंह करे मां निमाज़ अदा कयां। मुंहिंजा महबूब इन तुझी ख़्वाहिश के मां रब करीम पूरो करे छॾियो। मुंहिंजा महबूब अॼु खां पोइ किबलो बैतुल मुक़द्दस न आहे, अॼु खां पोइ मुसलमाननि जो किबलो काबतुल्लाह है। लेकिन किबले अव्वल बैतुल मुक़द्दस आहे। जॾहिं हाणे जंग हले थी, यहूदी छिता थी पिया आहिनि, सफ़ा ज़ुल्म ऐं जबर जी इंतिहा थी वई आहे। उहो किबले अव्वल बैतुल मुक़द्दस जेको 1.25 लाख नबियन जी सरज़मीन रही आहे, उहो किबले अव्वल बैतुल मुक़द्दस जेके सब खां पहिरियां फतह करण वारो जनाब अमीर उमर हो, उहो किबले अव्वल बैतुल मुक़द्दस जेके बाद में फतह करण वारो सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी हो। अजो न किबले अव्वल बैतुल मुक़द्दस जे मथां यहूदो नसारा काबिज़ आहिनि। पंजनि अमलनि जे करे कोतायूं असांजे अंदरि आहिनि। अॼु असां सोना बणिजी पऊं, अल्लाह जो कसम यहूदी का ॻाल्हि ई कोन्हनि। अॼु असांजे ईमान जी हाल पूरो आहे, बिल्कुलु पूरो आहे। असांजो अल्लाह जी ज़ात यकीन कामिल रहियो कोन्हे। ये असांजे सुहिणे सदर पाकिस्तान जे आरिफ अलवी साहब बयान ॾिनो त साईं असां वटि त एतिरो को हथियार ई कोन्हे जो असां यहूदियुनि सां अटकायूं, काफ़रनि सां अटकायूं, जंग विड़ऊं। लख लानत हुजे तुंहिंजे मथां। मुसलमान हथियारनि ते न कुॾंदो आहे, मुसलमान ईमान ते कुॾंदो आहे। ॾाढा चई सुभान अल्लाह। बदर जे मैदान ते नजर कर, रब मोहम्मद जो कसम तो के 313 सहाबी नजर ईंदा, तो के सहाबा जे हथ में तलवारूं नजर नहीं दियूं, नेज़ा नजर नहीं ईंदा, तीर नजर नहीं ईंदा। और औतिया वारा तो के बदर जे मैदान में सहाबा जे हथ में खचिया जो छड़ियों नजर ईंदियूं, लेकिन सहाबा जो ईमान कामिल हो जिने 313 मैदान ते निकता था हज़ारनि जो जीअणो जंजाल करे छॾियो। नारे तकबीर, शान सहाबा, मकाम सहाबा, इस्लाम, नारे तकबीर। मुझे क़ायद जो तहां के जेकरे मरण जो खौफ आ, असां मौत खां डिजंदा न आहियूं। सुभान अल्लाह चवंदो लॻ ॿुधाईंदो हला। मुझे क़ायद जो असां के शहादत जो मौत प्यारो, असां त शहादत जे मौत खे ॻोल्हींदा हूं। तो अॼु असां मुसलमाननि खे इजाज़त ॾियो। मुझे क़ायद जो असां पाण लीड कंदासीं, असां फ़लस्तीन पाण था वञूं, पाण वञी करे जिहाद कंदासीं। नारे तकबीर, कायद मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। सिर्फ दुनिया के अंदर मुजाहिरा निकता, एड़न किस्मन जा मुसलमानन जा बयान आया, यहूदी फलस्तीन के छड़े भजी विया।
हाणे सोचो त जेकॾहिं मुस्लमान पाण में मुत्तहिद थी पवन, ख़ुदा जो कसम सॼे पाकिस्तान जा हुक्मरान मुस्लमान हूंदा। कमी पाण में आहे। चवंदा आहिनि हली पाण न सघे लख लानत गोॾनि ते। हाँ बाबा, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अॼु मूंसां वाइदो कयो त इंशा अल्लाह असां आलिमनि जो साथ ॾींदासीं। इंशा अल्लाह ॿुधण थो चाहियां, जेके जेके मौत खां ड्रिजनि था न उहे पंहिंजा हथ मथे न खणनि। जिन खे मौत जो ख़ौफ़ न आहे पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे इंशा अल्लाह चई ॾेखारियो। मरणो आहे, मरणो आहे। हाँ साईं, जहान छॾणो आहे बाबा। हा, ख़बर न आहे मौत हाणे हुजे, राति हुजे, सुबुह हुजे, सुभाणे मंझंदि हुजे, रब थो ॼाणे। मरणो आहे, पर वाइदो कयो त इंशा अल्लाह ईअं न मरंदासीं, हक़ सदाकत जा नारा हणंदा वेंदासीं इंशा अल्लाह मोहब्बत सां। आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी। आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी। आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी। को ॿारण ॿारे वेंदासीं, को रंग रचाए वेंदासीं। अल्लाहु अकबर। मुझे साईं बैतुल मुक़द्दस आयो, सवा लख नबियन जी इमामत कराए। मुझो साईं अॻिते वधियो, पहिरियों आसमान, ॿियो आसमान, टियों, चौथों, पंजो, छहों, सतों आसमान। मुझो साईं सिदरतुल मुंतहा ते आयो। जनाबे जिब्राइल बिहजी वियो, आमिना जो लाल तने तन्हा अल्लाह जो नालो वठी अॻिते हलियो। जॾहिं मुझो साईं रब जे अर्श ते आयो, ओ रौती वारा हिन शान ते नजर कर, हिन मान ते नजर कर, हिन मकाम ते नजर कर। मुझो साईं सॼी काइनात खां मथे, सॼी काइनात मदीने जे मीर जे कदम मुबारकन जे हेठां। अल्लाहु अकबर। मुझे साईं जे दिल में ख्याल आयो, मुक़द्दस मकाम आ, मुक़द्दस जगह आ, रब जे अर्श ते आयो हां। मुझे साईं पंहिंजा नाले मुबारक, पंहिंजी चप्पल मुबारक लाहिण जी कोशिश कई। रब फरमायो, ओ मुझा महबूब, चप्पल लाहिण जी इजाजत न है। मुझा महबूब चप्पल समेत मां अल्लाह जे अर्श ते हलियो आ। मां पंहिंजे ज़ौक़ में हीअं चवंदो आहियां, मुझे साईं रब जे बारगाह में अर्ज़ कयो हूंदो, ओ मुझा रब, तू मूंखे एॾो वॾो शान था कयो, एॾो वॾो मान था कयो, एॾो वॾो मर्तबो अता कयो, एॾी वॾी फज़ीलत अता कई। ओ मुझा करीम अल्लाह, तू मूंखे इमामुल अंबिया बणायो, खातमुल अंबिया बणायो, खातमुर रुसुल बणायो, शाफिए रोज़े जज़ा बणायो। ओ मुझा करीम अल्लाह, अॼु तू मां मुहम्मद करीम खे पंहिंजे अर्श मुअल्ला ते घुरायो। ओ मुझा करीम अल्लाह, मूसा कलीमुल्लाह तोसां तूर सीना ते हम कलाम थियण आयो। मूसा खे पेरनि में चप्पल पातल हुई, तू मूसा खे हुकुम कयो, फखुल्लाना अलैक इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ। ओ मूसा पंहिंजी चप्पल खे लाए, ये मुक़द्दस वादी आ, ये मुक़द्दस जगह आ, ये मुक़द्दस मकाम आ। ओ मुझा करीम अल्लाह, वो जमीन हुई है आसमान, हो तो फर्श हो, है तो अल्लाह जो अर्श। ओ मुझा करीम अल्लाह, अज मां मोहम्मद करीम खे तुझे अर्श ते भी चप्पल लाहिण जी इजाजत ना है। तवज्जो कजो रौती वारो, काइनात जे रब फरमायो हूंदो, ओ मुझा महबूब सॼी काइनात खे मां अल्लाह तुझे करे ख़ल्क़ियो, आसमानन के तुझे करे ख़ल्क़ियो, ज़मीनुन के तुझे करे ख़ल्क़ियो, सिज चंड तारन के तुझे करे ख़ल्क़ियो, समुंडन दरियान के तुझे करे ख़ल्क़ियो, इंसानन जिन्नन फरिश्तन के तुझे करे ख़ल्क़ियो। ओ मुझा महबूब सवा लख नबी तुझे सदके आया, आदम सफीयुल्लाह तुझे सदके आयो, नूह नजीयुल्लाह तुझे सदके आयो, इब्राहिम खलीलुल्लाह तुझे सदके आयो, इस्माइल ज़बीहुल्लाह तुझे सदके आयो, यूसुफ सिद्दीकुल्लाह तुझे सदके आयो, दाऊद खलीफतुल्लाह तुझे सदके आयो, मूसा कलीमुल्लाह तुझे सदके आयो, ईसा रूहुल्लाह तुझे सदके आयो। ओ मुझा महबूब सॼी काइनात खे मां अल्लाह तुझे करे ख़ल्क़ियो। ओ मुझा महबूब अॼु पंहिंजी चप्पल पाए मां अल्लाह जे अर्श ते
चो त सही तादमा अल्लाह जे अर्श के तुझे चप्पल जी मिट्टी लगे तमा अल्लाह जे अर्श जो शान भी वधी वने। अल्लाहु अकबर कबीरा। यो उन्हनि बुलंदिन वारो आमिना जो लाल जे मथा रब कलाम मुक़द्दस नाज़िल कियो। मारी तवज्जो कजाए मुसलमानों, जे रमज़ान जे महीने में कलाम मुक़द्दस नाज़िल थियो वो रमज़ान बरकतुन वारो बणजी वियो। जे लैलतुल क़द्र जी रात में कुरान नाज़िल थियो उहा रात शान वारी बणजी वई। इन कुरान के नाज़िल करण वारो काइनात जो अल्लाह वडे शान वारो, कुरान जो पैगाम खणी अचण वारो हज़रत जिब्राईल वडे मान वारो, कुरान जे शख्सियत जे मथा नाज़िल थियो उहा शख्सियत आमिना जो लाल वडी फजीलत वारी। खुदा जो कसम हाणे इहा शइ ज़हन नशीन करे छॾियो, जेको शख्स हिन कुरान के पढ़ंदो उहो शख्स भी वडे शान वारो बणजी वेंदो। हाणे असांजी मर्ज़ी आहे कुरान पढ़ूं या न पढ़ूं। पढ़ंदासीं शान वारा बणजी वेंदासीं। जॾहिं मरंदासीं कब्र में ईंदासीं न, मालिक खणी ईंदा कफन दफन ॾेई जनाज़ो पढ़ी कब्र में सुमारे मिट्टी ॾिठी ॾेई मालिक घर बाबा 2 ॾींहं रुना 3 ॾींहं रुना हमरा विसरी वेंदो। हाँ साईं नेठ गम भुलाइणो आहे न, ये दुनिया जो चरखो पयो हलंदो। लेकिन जेको दुनिया जे अंदर कुरान जो दोस्त हूंदो न, ॻाल्हि सम्झो था न, आख़िरी ॻाल्हि तो बयान कयां, जेको दुनिया जे अंदर कुरान जो दोस्त हूंदो पोइ कब्र में इहो कुरान हिकु नूरानी शिकिल करे ईंदो। जॾहिं असां कुरान के उहो शख्स ॾिसंदो चवंदुसि तूं केरु आहे? चवंदुसि मां तुंहिंजो दोस्त आहियां। चवंदुसि मुंहिंजो दोस्त? मां तोखे कॾहिं ॾिठो ई न आहे त तूं मुंहिंजो दोस्त कॾहिं बणिजी वएं? कुरान चवंदुसि अल्लाह जा बाना मां कुरान हाँ सॼी ज़िंदगी तूं मूंखे चुमियो, अखियुनि सां लॻाई, सीने सां लॻाई, तिलावत कई, मुंहिंजे हुक्मनि ते अमल कई। अॼु कब्र में मां कुरान तुंहिंजो दोस्त बणिजी हीअ नूरानी शक्ल करे आयो हाँ। पोइ चवंदो त हाणे दोस्त तूं परेशान न थी, मां वञा थो रब जे तरफ़। पोइ कुरान कब्र मां निकिरंदो, वञी 7 आसमान किरास करे रब जे अर्श के चिमड़ंदो। रब अॼु मुंहिंजे दोस्त जो इंतकाल थी वियो, मुंहिंजो दोस्त आयो आहे। रब मूंसां ॾाढो प्यार कंदो हो, मोहब्बत कंदो हो, मुंहिंजी तिलावत कंदो हो। मुंहिंजा रब महिरबानी कर मुंहिंजे दोस्त जे लाइ जन्नत जो बाग़ बि अता कर, उन जे लाइ जन्नत जूं नेमतूं बि अता कर। रब चवंदुसि तुंहिंजो दोस्त आयो आहे, तुंहिंजी सिफारिश के मां पोइ ते न कंदुमि। वञ मां रब करीम तुंहिंजे दोस्त जो बंदोबस्त करे छॾियो आहे। क़ब्र उन जी कुरान जे मोहब्बत जे करे जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ बणिजी वेंदी। पोइ हाणे कुरान पढ़ूं त बि असांजी मर्ज़ी आहे, न पढ़ूं त बि असांजी मर्ज़ी आहे। अॼु वाइदो कयो त अॼु खां पोइ कुरान पढ़ंदासीं इंशाअल्लाह। इंशाअल्लाह चओ तौफ़ीक़ तव्हांखे अल्लाह साईं ॾींदो इंशाअल्लाह। अवा कुरान पढ़ंदव न इंशाअल्लाह। अॼु वाइदो कयो त पंहिंजनि बच्चनि खे बि अल्लाह जे पाक कुरान जी तालीम ॾींदो इंशाअल्लाह। दुआ थो कयां अल्लाह तबारक व तआला कुरान जे हुक्मनि जे मुताबिक़ तव्हां असांखे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा करीम अल्लाह तुझे जिन बाननि मेहनत कई हिन प्रोग्राम के सजायो, पंजनि बाननि जी मेहनत के मंज़ूर व मक़बूल फरमा। अल्लाह तुझे जेके बि बाना क़ुरान ॿुधण जी नीयत सां हिन अज़ीम शान इज्तिमा में आया, पंजनि बाननि जी हाज़िरी खे क़बूल फरमा। असां सभिनी जे ग़लतियुनि ऐं गुनाहनि खे माफ़ फरमा। सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, ज़ाहिरी मख़फ़ी गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह असांजे हाल ते रहम फरमा, असांजे अबे अम्मड़ जे हाल ते रहम फरमा, असांजे भाउरनि भेनरुनि जे हाल ते रहम फरमा, असांजे बच्चनि ॿारनि जे हाल ते रहम फरमा। असां सभिनी खे इहदिना सिरातल मुस्तक़ीम ते ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह साईं 5 वक़्तनि जो निमाज़ी बणा। या अल्लाह साईं नमाज़ बा जमात नसीब फरमा। सुबुह जे पहरनि में, शाम जे पहरनि में क़ुरान पाक जी तिलावत नसीब फरमा।
या अल्लाह सही हरमैन शरीफैन जी हिफाजत फरमा, मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस जी हिफाजत फरमा, यहूद व नसारा के तबाह हैं बर्बाद फरमा, सॼे फ़लस्तीनी मुसलमान भाउरनि जी मदद फरमा। मुंहिंजा करीम अल्लाह पूरी दुनिया जे अंदरि जाते जाते मुसलमान ते ज़ुल्म थी रहियो आहे, उते उते मज़लूम मुसलमान जी मदद फरमा। असांजे हुक्मराननि खे गैरत अता फरमा,